नमस्ते दोस्तों, जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे जय हीरो ऐं मूंखे तमामु ख़ुशी थी रही आहे ॿुधाईंदे जीअं मूंखे ख़बर पई असांजी सिंधी फिल्म खट्टो मिठो हिंदुस्तान जे हर हिकु शहर में धूम मचाइण खां पोइ तव्हांजे पंहिंजे शहर भावनगर में अची रही आहे त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायां त इहा खट्टो मिठो सिंधी फिल्म 15 अक्टूबर जे ॾींहुं रिलीज़ थी रही आहे। 4 शोस रिलीज़ थी रहिया आहिनि हिकु ॾींहं में, 5 बजे, 6 बजे, 7:30 बजे ऐं 10 बजे। हाँ दोस्तों, ये ॾाढी वॾी अचीवमेंट आहे। हिकु ॾींहं में 4 शो थियनि था पिया तव्हांजे शहर में। दोस्तों, मूंखे उमेद ई न पर पक आहे त इहा सिंधी फिल्म तव्हांखे ज़रूरु वणंदी, छो त हीअ हिकु सिचुएशन कॉमेडी फिल्म आहे जंहिंमें ज़बरदस्त कॉमेडी आहे। इन करे तव्हां इन फिल्म खे ज़रूरु ॾिसण वञिजो, पंहिंजे दोस्तनि यारनि खे बि ज़रूरु ॾेखारिजो। ऐं आख़िर में मां एतिरो ई चवंदुसि त जिन बि हीउ सॼो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे, हीअ फिल्म जा शोस ऑर्गेनाइज़ कया आहिनि, हिननि खे जेतिरो थी सघे तव्हां सपोर्ट कयो, अॻियां अची करे हिन सिंधी फिल्म खे प्रमोट कयो त जीअं असां सुठे में सुठियूं घणे में घणे तादाद में ॿियूं बि सुठियूं सिंधी फिल्मूं तव्हांजे अॻियां पेश करे सघूं। जय झूलेलाल।